अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल गुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी अॼु अपडेट तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं उमेदु कयां थो तव्हां सभु ठीकु ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदव। सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हांखे हिन अपडेट जी पूरी मालूमात मिली सघे। दोस्तो पोइनि किस्तनि में मां तव्हांखे ॿुधायो त मंसूर खान तमामु जल्द आज़ादु थींदो ऐं उहो ॾिठो तव्हां पाण रहज़न वारनि खे सम्झ अची वई। ऐं मां तव्हांखे पोइ किस्त में इहो ॿुधायो त मिठण जो जेको खून आहे रहज़न वारनि खे पक थी वेंदी त इहो शाहनवाज़ खान करायो आहे। मंसूर खान बेगुनाह आहे। तव्हां ॾिठो हिन किस्त में ईअं ई थियो पोइ किस्त में रहज़न वारनि खे पक थी वियो त इहो कमु मिठण जो मारण जो शाहनवाज़ खान जो हुयो, मंसूर खान जो न हुयो। हाणे आहिस्ता आहिस्ता इन जो मकर फ़रेब ज़ाहिर थी चुको आहे। पोइ किस्त में मां ॿुधायो त मकर फ़रेब शाहनवाज़ खान जो सभिनी जे साम्हूं अची वेंदो। रहज़न वारा सम्झी विया हिक ॿिए जा दुश्मन थी चुका आहिनि। हाणे रहज़न ऐं शाहनवाज़ खाननि जे विच में जेका दुश्मनी आहे इहा बाहि अञा वधी वेंदी। मंसूर खान जीअं ॿाहिरि ईंदो ऐं रहज़न ऐं मुराद वारनि खे हिकु करे छॾींदो ऐं शाहनवाज़ खान जे लाइ पोइ किनी हालत थी वेंदी। दोस्तो चवंदा आहिनि पैसो ऐं औरत दिमाग़ माण्हू जो ज़हन बंदि करे छॾींदी आहे। शाहनवाज़ खान सां बि ईअं थियो आहे। हिकु औरत ॾिसी करे हुनजो ज़हन कमु छॾे वियो ऐं पंहिंजा साथी विञाए वेठो। हाणे अचण वारे एपिसोड में शाहनवाज़ खान जे लाइ बि को ख़ैर जी ख़बर न आहे। रहज़न ऐं जेको आहे ककर वारा तमामु जल्द मुराद सां बीठा कंदा मंसूर खान जे ज़रिए।